ठीक है। बी ब्रैकेट ऑफ जो डी डिवीजन एंड मल्टीप्लिकेशन ए एडिशन ए सब्ट्रैक्शन माना कट डी माना ब्रैकेट ओ माना जो आई डी माना वंडर डिवीजन आई ए माना मल्टीप्लिकेशन ضرب ए माना एडिशन जोड़ एस माना सब्ट्रैक्शन कट हाने ही जो हिसाब असां कंदासीं इन तरीक़े सां कंदासीं माना सब खां पहिरियों हिन में हिसाब ॾिसंदासीं त ब्रैकेट आहे त ब्रैकेट कंदासीं सब खां पहिरियों उन खां पोइ जेके जो हूंदो त जो कंदासीं पर हिन में जो न आहे ठीकु आहे न छॾे ॾे पोइ छा वंड कंदासीं उन खां पोइ छा कंदासीं मल्टीप्लिकेशन ضرب उन खां पोइ एडिशन ऐं उन खां पोइ सब्ट्रैक्शन कंदासीं फिर आख़िर में घटि कंदासीं ठीकु आहे। ऐं सब खां पहिरियों ही हिकु सॼो 3 भाॻे 5 कहिड़ो पूरा एक सॼो 3 भाॻे 5 कहिड़ो पूरा गेरवाज उन मुर्कबन पूरा सांगरा एक तरह से मुर्कबन पूरी या गडेड़ पूरा ये जेके मुर्कबन पूरा उन के असां छा में मटाईंदासीं 1 भाॻे 2 बस जा 1 भाॻे 3 ये सब छा न मुर्कब के छा में मटाईंदासीं उसी में यार उते रोज ये शे लाइन है जने के उते में कंदासीं 1 + 5 5 * 3 घणा 8 भाॻे 5 जॾहिं अंश वॾो हूंदो छेद खां त पोइ छा हूंदो उबतो थी वेंदो न उबतो हूंदो या गैरवाजिब चई सघंदा हुनखे दरमिया 4 भाॻे 3 माइनस 3 भाॻे 4 जोड़ हाणे प्लस जा 1 भाॻे 3 हाणे प्लस जा 1 भाॻे 3 इहो मुर्कब मां ऐं जेके असां वटाईंदासीं छा में उबते में पिठ दीक्षा 1 7 भाॻे 3 ब्रैकेट बंद 1 दिया हाणे ही छा में मुर्कब में इनखे उबते में कंदासीं 107 7 * 9 भाॻे 7 ठीक है। हाणे इनखे असां हिकु तरतीब में आंदोसीं जेके माना मुर्कब में हुया उनखे असां सब खां पहिरियों छा कयोसीं उबते में आंदोसीं हाणे ॾिसंदासीं त छा करिणो आहे हाणे सब खां पहिरियों असांखे छा करिणो आहे ब्रैकेट करिणो आहे बाय पास में छा आहे करिणो पहिरियों ब्रैकेट करणी आहे सही आहे और ब्रैकेट के अंदर छा है कट हुआ जोड़ या कट ही जोड़ आहे कट ही छा है जोड़ आहे हूअं त असां चवंदा आहियूं त हाणे वंड असांखे पाए करणी आहे ضرب करणी आहे पर जॾहिं ब्रैकेट जे अंदर जेको बि हुजे उहो असां उहो ई चलाईंदासीं भले कट हुजे या जोड़ हुजे सही आहे बराबर 8 भाॻे 5 ضرب ऐं हिन जी नंढी भाई कंदासीं ऐं 3 4 ऐं 3 जी नंढी भाई कई निकरंदी 12 ठीक है ना नंढी भाई घणी निकरंदी 12 ऐं 12 जो 12 दे चुके को घणा चक्कर लॻंदो 4 दफ़ा हां 4 दफ़ा चैन के चैन सां ضرب कर 4 चौक 16 मतलब 3 ضرب करा हां छा निशानी आहे कट निशानी थी चौके जो 12 दे घणा चक्कर लॻंदो 3 दफ़ा चौके जो 12 दे घणा चक्कर लॻंदो 3 दफ़ा 3 × 3 चुकी ना जोड़ जी निशानी दासी टुके जो 12 से 4 दफा है तो 4 × 7 घणा थिया 4 × 7 28 28 1 दिया 9 भागे 7 सागर कंदासीं सही आहे हाणे बराबर जी निशानी दासी 8 भागे 5 ब्रैकेट शुरू 16 मां 9 भाई घणा बचा 16 मां 9 भाई घणा बचा 35 16 मां 9 35 बचा हां 7 बजा 7 बजा 7 ऐं 28 पाण कंदासीं जोड़ 7 ऐं 28 घणा थिया 32 भागे 12 ब्रैकेट 1 दिया 9 भागे 7 सही आहे बराबर हाणे हिन जेको ब्रैकेट जो जवाब असांखे मिलियो 32 भागे 12 हाणे हिन ब्रैकेट जे अंदर ॿियो कुझु असां करे कोन था सघूं न हाणे असांजे ब्रैकेट जे अंदर न वंडा न कटा न जोड़ कुझु न आहे हाणे छा कंदासीं ब्रैकेट कंदासीं ख़तम 8 भागे 5 ब्रैकेट ख़तम थी हिते ضرب आहे ठीकु आहे ॿिया 35 भागे 12 ऐं 1 या 9 भागे 7 ठीकु आहे हाणे बॉड मास में असांखे छा करिणो आहे डी करिणो आहे डी आहे ये वंड हाणे छा आहे हिते वंड आहे ضرب खां छा आहे हिन में
वंड ठीक है बराबर लिखो ना इसे कट भागे 5 दरमिया 5 भागे 12 वंडिया 9 भागे 17 हां वंड के चलाई नासी 8 भागे 5 दरमिया 5 भागे 12 हां वंड जने चलाई नासी तो छा नासी वंड के दर में बटाई नासी नासी क्या है हां वंड के दर में बटाई नासी तो छा थी विंदो उपतो थी विंदो 7 मथे लाइंदा इन में हेठ लाजी सही है हाणे तो मांगे ना हाणे हिते दरवा हाणे असा चाकणे हिते कोड़ा ही सकूं था चलो दरवा हिते दरवा ना हाणे कोड़ा हणंदासीं जेकर इन मां का जा लगा हणंदासीं हाणे ना हिते नव हिते 35 हेड़ो कोड़ो न कि नव के तो लगे न 35 के तो लगे 12 के कोन लगे 17 के कोन लगे हाणे ना इन पासे दा इन जा कोड़ा का जा लगंदा का जा कोन लगा हाणे 8 ते चौके को लगे तो बिचौक 8 12 ते घणा तैयार किलो बिचौक 12 सही है तो कोड़ो हाने कोड़ो बियो केड़ो तो लगे 5 जो लगे तो 1 5 7 35 हां बियो कोड़ो केड़ो तो लगे साकनाती मध्य पानी दर पकनाती है क्या पानी दर पकनाती ठीक है ये क्या है ये भाई क्या दरमिया ही 70 आई दरमिया ही 70 ठीक है एटा ही एक बचो दरमिया में आया लगना बचा 3 बचा दरमिया 9 बचा बराबर ये सता 14 आई तो चलो 98 तो चलो 98 एक टिकटे एंट्रीना 27 ठीक है 27 जो 98 ते घाटे का थोड़ो मिलो 3 चक्कर मिलो 4 चक्कर बदी मिलो 4 चक्कर न थींदा मना 108 थी वेंदा 27 दरमियान 3 तत्की 1 की मथे इतकी 6 7 8 मां 27 पे चक्कर पॉइंट से घाट जाए क्या थी क्या बराबर है 3 चक्कर में हो 81 जा 98 मां 81 कट कर 8 मां कियो 70 9 मां कियो 1 घणा बचा 17 भागे 27 3,17 भागे 27 जो है जवाब ठीक है।